डोकरीचे सुमरा पाड़ीपासी एहलकार घर में लखे रुपयांची चोरी थी आहे। डोकरीचे सुमरा पाड़ीपासी एहलकार घर में लखे रुपयांची चोरी थी आहे। चोर पुलिस एहलकार फरहान सुमरे के घर में 11 लाख रुपयन जो सामान चोरी करे पिया। पुलिस एहलकार फरहान सुमरे जो चवणो हो तो शादी ते बेलफा चोर घर खाली में 11.5 लाख रोक रकम ऐं ॿियो सामान चोरी करे विया आहिनि। अवां के खबर दी पिया डोकरी के सुमरा पाड़ीपासी एहलकार के घर में लखे रुपयन की चोरी थी आहे। चोर पुलिस एहलकार फरहान सुमरे के घर में 11 लाख रुपयन जो सामान चोरी करे विया। पुलिस एहलकार फरहान सुमरे जो चवणो हो तो हू शादी ते वियल हुआ। डोकरी के सुमरा पाड़ीपासी एहलकार के घर में लखे रुपयन की चोरी थी आहे। चोर पुलिस एहलकार फरहान सुमरे के घर में 11 लाख रुपयन जो सामान चोरी करे पिया आहिनि। पुलिस एहलकार फरहान सुमरे जो चवणो आहे तो शादी ते वियल हुआ। घर में 11.5 लाख रोक रकम ऐं ॿियो सामान चोरी कयो वियो आहे।